सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते पारां सिंधी ऐं सिराइकी जे जग मशहूरु शाइर हमल फ़क़ीर लगारीअ जो 149 उर्स मुबारक संदसि आख़िरी आरामगाह ॻोठ मीर ख़ान लगारीअ में इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह अॻूणे MP ग़ुलाम क़ादिर चांडियो, पीपल्स पार्टी जे ज़िलई जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शाह लगारी, डायरेक्टर कल्चर मोहम्मद सलीम सोलंगी ऐं हमल फ़क़ीर मेला कमेटी जे अॻुवाण मोहम्मद सालिह कीरियो मज़ार ते चादर चाढ़े कयो, जंहिं बाद फातिहा ख़्वानी पिणु कई वई। इन मौक़े ते अॻूणे MP ग़ुलाम क़ादिर चांडियो ॻाल्हाईंदे चयो त हमल फ़क़ीर लगारी मज़ामती शाइर हो, जंहिं पंहिंजी धरतीअ जी बक़ा ऐं सालमियत जी ॻाल्हि कई ऐं शाइरीअ ज़रिए मुशाहिदनि हक़ीक़तुनि खे साम्हूं रखियो। हिन इहो बि चयो त असीं निगरान सिंध सरकार जा थोराइता आहियूं, जिन पीपल्स पार्टी जी हुकूमत पारां क़ाइमु कयल रिवायत खे बरक़रार रखी हमल फ़क़ीर लगारी जो उर्स मल्हायो। उर्स मुबारक जी तक़रीबुनि दौरान मुख़्तलिफ़ ख़ातुन पारां नुमाइशी स्टाइल पिणु लॻाया विया हुआ, जिन में वेटनरी यूनिवर्सिटी सकरन, लाइव स्टॉक ऐं स्पोर्ट्स खातो शामिल हुआ। इन मौक़े ते सूफ़ियानू राग पिणु मुनक़द कयो वियो, जंहिंमें सूफ़ी फ़नकार सॼण सिंधी मोहम्मद हनीफ़ लाशारी मारूल ग्रुप सुर विखेरिया, जिन में हमल फ़क़ीर लगारी जी शाइरी पिणु शामिल हुई। आख़िर में स्टेज नाटक शो एहसास पेश कयो वियो, जंहिंजी डायरेक्शन आगा ज़फ़र पारां पेश कई वई हुई। उर्स तक़रीब में हाजी अली नवाज़ चांडियो, डॉक्टर बशीर जमाली, अता मोहम्मद सियाल, इम्तियाज़ अली राहू, अबीद चांडियो, अली अदर शाह, रज़ा मोहम्मद सियाल, ग़ुलाम हैदर सोलंगी, ज़ीशान सूमरो ऐं एहसन भट्टी खां सवाइ सवें माण्हू शामिल हुआ।